अस्सलामुअलैकुम नाज़रीन, डायलॉग सां गॾु आऊं तव्हांजो मेज़बान मुश्ताक राजपर। अॼु असीं ॻाल्हायूं था कराची जे ॿाहिराड़ियुनि जे मसइलनि ते। कराची जी जेका सिंधी ॻोठ आहिनि ॿाहिराड़ी में, उहे रेगुलराइज़ न थिया आहिनि। काफ़ी ॻोठ अहिड़ा आहिनि जिन लाइ चयो थो वञे त उहे अञा बि उन्हनि माण्हुनि खे मालिकाना हक़ूक़ छा लीज़ बि नाहे मिलियल। कराची जे ॿाहिराड़ी जे सिंधी ॻोठनि जा मसइला कहिड़ा आहिनि, असां उन हवाले सां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं कराची डिस्ट्रिक्ट काउंसिल जे 2 दफ़ा रहियल साबिक़ु चेयरमैन साईं हाजी शफ़ी जामोट साहिब सां। तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जामोट साहिबु ताज़ो कुझु वक़्तु अॻु में सिंध चीफ मिनिस्टर गवर्नर हिकिड़ी कमेटी ठाही हुई, एंटी एनक्रोचमेंट कमेटी, उन जा मेंबर आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी तव्हांजी, तव्हां टाइम कढी असांजी महिरबानी। सर, अक्सर ॻाल्हि थिए, मसइलो थिए थो कराची जे ॻोठनि जो। सिंध जा क़ौम परस्त ॿिया सम्झनि था त भई कराची मां सिंधियुनि खे लॾाइनि था, ॻोठ तबाह पिया कनि। छा मसइलो आहे कराची जा जेके सिंधी ॻोठ आहिनि, ॿाहिराड़े जा ॻोठ, वाक़ई एतिरा जीअं हाणे चीफ मिनिस्टर चयो 800 ॻोठ आहिनि? साईं, ॻोठ त जेके सर्वे थिया आहिनि उन में जेका डिस्ट्रिक्ट काउंसिल में लास्ट सर्वे करायो उन में आहिनि असांजा 632 ॻोठ जेका ज़िला काउंसिल जे हुदूद में हुआ। ईअं त टोटल 1200 ॻोठ हुआ जेका हिकिड़ा अर्बन एरिया में हुआ, हिकिड़ा डिस्ट्रिक्ट काउंसिल एरिया में हुआ। जेके अर्बन एरिया में हुआ उनखे असां अर्बनाइज़ उन ज़माने में करे छॾियो जॾहिं चेयरमैन मां हुउसि डिस्ट्रिक्ट काउंसिल जो। उन खां पोइ जेका सर्वे थी आहे उन वक़्तु उहे ॻोठ आहिनि 632, जंहिं मंझां 216 आहिनि वेस्ट में डिस्ट्रिक्ट में, ऐं ईस्ट डिस्ट्रिक्ट में हुआ 344। अच्छा, इहे असांजा ॻोठ हुआ। 416 ॻोठ ईस्ट में, इन्हनि जी सर्वे असां कराईसीं थी। पर हिन में जेके ॻोठ आहिनि उहे असांजी बदनसीबी इहा आहे, या असांजूं कोताहियूं आहिनि या वॾनि, या असां हिन खे कराची जॾहिं शुरू खां ॾिसो त इहो जेको माहीगीरनि जो नंढिड़ो ॻोठ हो या शहर हो, हुते माहीगीरी थींदी, उन ज़माने खां वठी असां कॾहिं ईअं कोन चयो असां चयो असांजी पंहिंजी ज़मीन आहे, पंहिंजी शयूं आहिनि, पंहिंजी मिल्कियत आहे। उनखे असां रेगुलराइज़ जे तरफ़ एॾी जदोजहद कोन थी आहे। उन में जेकॾहिं असां ॻोठ भई खपे, वॾो खपे, नंढो खपे, उन टाइम ते सस्ते ज़माने में गिज़री खपे, क्लिफ्टन खपे, किथे खपे त मिली सघिया पिया। पर असांजो जीअं त रोज़गार हिते हो ऐं ज़मींदारी जो हो, तंहिंजे करे माण्हू रहिया आस पास पसगरदाई में, कराची जे सराउंडिंग में, उते वधीक रहिया, छाकाणि जो उते उन्हनि जो रोज़गार हो। वेस्ट में उन्हनि जो माल मवेशी, ॿकरियूं, चरागाहूं, उन्हनि जो गुज़र सफ़र न थियो। हिन पटीअ ते जेका साहिली पटी आहे, हिन ते माहीगीरी जी वजह सां इन जॻह ते रहणु पसंदि कयूं। ऐं मलीर वारो जेको गडाब मलीर, ई जेको साइड हो एग्रीकल्चर ज़मीनूं हुयूं, उते पाणी हो, उते खूह मथे हुआ, उते रेती बजरी हुई। उन जे करे हिन जी असांजो जेको आबादियूं आहिनि ॻोठाणनि जो, सो घणो करे इन्हनि एरिया में फैलियल रहियूं। उन खां पोइ हिन सर्वे खां पोइ असां इहा कोशिशि कईसीं। सर्वे कॾहिं थी जेका तव्हां चओ था? इहा सर्वे थी आहे 74 में। 74 में जेका सर्वे थिया तंहिंमें 182 ॻोठ मंज़ूरु थिया, कया विया। ऐं 78 में वरी दुबारा सर्वे थी आहे जंहिंमें 29 ॻोठ सर्वे थिया। उन में मां हुउसि ऐं मोहम्मद अली गबोल बि हुन कमेटी जा मेंबर हुआसीं जंहिं विज़िट कयो। उन जी कापियूं मूं वटि रखियल आहिनि, जंहिंमें हिते इब्राहिम एतिरी ॻोठ हो, उहो 52 एकड़नि ते हो। तंहिंजी रिकमेंडेशन वई त हाणे इहो फैलिजी चुको आहे, वॾो थी चुको आहे, हिनखे 400 ॻोठ मंज़ूरु कयो वञे। पोइ 400 थियो। अहिड़े नमूने असां 29 ॻोठ जेके रिकमेंड कया आहिनि त भई जिते 4 एकड़ हुआ उनखे 8 करे ॾिना विया, रिकमेंड कया विया। जिते अवेलेबल हुई ज़मीन उन्हनि खे उहो फैलाउ त थींदो रहे थो। पर इहे उहे ॻोठ हुआ जेका 100 घरनि खां घटि हुआ, 100 घरनि खां मथे हुआ, वधीक हुआ। 100 घर खां घटि वारा असां कोन कयो। असांखे इहो हो त भई जेके वॾा ॻोठनि पहिरियों उन्हनि खे करियो। सो उन्हनि जी इहा थी रिकमेंडेशन, ऐं उनजे मुताबिक़ 29 थिया। 182 पहिरीं थिया, 29 पहिरीं थिया। पर बेशितर ॻोठ जेके रिकमेंड थिया बि आहिनि त उहा असांजी बदनसीबी इहा आहे त उहे अञा उन्हनि जो वधि घटि न ठहियो आहे, रिकॉर्ड ते चढ़ियल कोन्हे। सिर्फ़ु लिस्ट में आहिनि त हीअ ॻोठ आहिनि पुराणा।
उहे सरकारी लिस्टुनि ते आहिनि? सरकारी लिस्टुनि ते आहिनि। उहे 632 ॻोठ ई आहिनि सरकारी लिस्टुनि ते, पर उन्हनि खे रेगुलराइज़ तॾहिं चूं 2 जॾहिं उन ते वधि घटि ठहे केतिरो आहे चक ते चढ़े, उहे चढ़िया कोन्हनि, त उनखे चाढ़ण जी ज़रूरत आहे। ऐं हींअर जेकॾहिं 400 ते असांजो ॻोठु हींअर आहे, तव्हां ॾिसो त हिते फैलिजी वियो आहे। साॻी सभिनी ॻोठनि जी इहा हालत आहे। आबादी वधी वई आहे। आबादी वधी वई आहे, ॻोठनि जूं आबादियूं वधियूं आहिनि। इहे सखर बेराए ठहियो त ठठे जा माण्हू हिते आया, हिन जा सो ओचितो हिकदमि वधी आबादी। हाणे जेके माण्हू हुतां अचनि था, कराची वॾो शहरु आहे, असांजो शहरु आहे, सिंध जो शहरु आहे, हुन में जेकॾहिं अचनि था हुते सर्विस लाइ या नौकिरी लाइ या रोज़गार लाइ, त ज़ाहिर आहे उन्हनि खे अजो खपंदो आहे। कराची जा हींअर त अघु चोट चढ़िया आहिनि, अॻे हीअं ख़ाली ज़मीन पियूं त माण्हू वेंदा हुआ अची, त अहिड़े नमूने किथे वेठा आहिनि, किथे ही किराया त फ्लैटनि जा या घरनि जा ते अफोर्ड करे नथो सघे नौकिरी पेशा माण्हू, तंहिंजे करे उहे वेठा आहिनि। सरकार जो कमु आहे त उन्हनि खे रेगुलराइज़ करे ॾिए उन्हनि खे, पर उन जो फ़ाइदो ॿिया वठंदा, उन ते बि नज़र रखण जी ज़रूरत आहे। ईअं न त सफ़ा जेके छूट पए जिते खपे त ते वेहे, जेके खपे जेतिरा एकड़नि ते वेहे, उहे लैंड करे पर पधरा हूंदा आहिनि, त एकड़नि ते वाड़ो फेरे छॾियो या कुझु करे छॾियो, उन में छड़ा छांड वेठा हूंदा। पर हिकिड़ो माण्हू जेकॾहिं फैमिली सां आयो आहे ऐं उहो जेकॾहिं 100 गज़ ते या झुपड़ी हणी या घर ठाहे वेठो आहे, त उनखे रेगुलराइज़ करे ॾियण में मुंहिंजे ख़्याल में को पॉलिसी ठहणु खपे। ऐं जेके ॻोठ आहिनि उहे रेगुलराइज़ थिया आहिनि या आहिनि, त उन्हनि जो इहो आहे त मालिकाणे हक़नि ते उन्हनि खे ॾिना वञनि। उन्हनि खां पोइ जेका पॉलिसी ठही, मालिकाणा हक़ ऐं लीज़ साॻी ॻाल्हि आहे न साईं, मालिकाणा हक़ उहे आहिनि। हींअर लीज़ आहे हैदराबाद कंटोनमेंट बोर्ड जूं लीज़ूं आहिनि, हिते कंटोनमेंट जूं लीज़ूं आहिनि सदर में, उहे लीज़ूं 99 ईयर पूरा थी विया, हाणे उन्हनि खे चवंदा ख़ाली करियो। अच्छा, उन्हनि खे नथा, पर मालिकाणा हक़ माना ओनरशिप राइट आहे। राइट, उहे असांजा मंज़ूरु थियल ॻोठ कीअं आहिनि त अव्हांखे हीउ मालिकाणे हक़ ते फलाणो ॻोठु 400 एकड़ अव्हांखे ॾिनो वञे थो, पर उनजो मालिकाणो भरिणो पवंदो हुते जे चङे मथे खे या विलेजर्स खे, उहो भरण लाइ तयारु आहियूं। मालिकाणो फिक्स थिए त उहो भरे उन्हनि खे मालिकाणा हक़ ॾिना वञनि। पोइ इंडिविजुअल वरी जेके हीअ आबादगार ॻोठ आबादगार स्कीम ठही, इन जे तहत इन्हनि खे ॻोठ खे आबाद कयो वियो। मतिलबु जिते ॻोठ जी सर्वे करे जंहिंजो जेतिरो प्लाट आहे, घरु आहे, वेठो आहे, त उनखे अदर देन जेको कमर्शियल प्लाट आहे उन जी बि सर्वे थियल आहे, पर उन्हनि जी रेट फिक्स कोन थियो। अच्छा, तव्हां जिन ॻोठनि जो ज़िक्र कयो त अॻु में रेगुलराइज़ कयासीं, कुझु रहिजी विया, राइट, उन्हनि खे लीज़ मिली या मालिकाणा हक़ मिलिया? उन्हनि खे बसि एराज़ी मंज़ूर थी मिली, मालिकाणा हक़ ऑन पेमेंट थींदा। उन जी कापी मूं वटि आहे, अव्हांखे आहे त उनजो फॉर्मूलो ॾिनो भई हीउ ॻोठ हो जंहिंजो 50 एकड़ हो, पर ही फैली हाणे 400 एकड़ थियो आहे, तंहिंखे बक़िया उन जेका ज़मीन आहे 350 एकड़, उहा उन जी मंज़ूरु कजे थी 2 काल मां, त बशर्ते के मालिकाणा इन्हनि खे गवर्नमेंट जे पॉलिसी जे मुताबिक़ मालिकाणो भरिबो, त उहो मालिकाणो भरण लाइ ॻोठाणा तयारु आहिनि, उहो भरे उन्हनि खे ॾेई छॾनि, त उहो थींदो ओनरशिप राइट्स। जेकॾहिं ॻोठ हींअर असांखे जेको ॾिना अथनि उहो आहे ॻोठ आबाद जे तहत। ॻोठ आबाद जी सनदूं असांजे वास्ते फिज़ूल आहिनि। अच्छा, उहो ईअं आहे त हिकिड़ी सर्वे करे अव्हां ॾिठो त भई फलाणे प्लाट जो मालिक फलाणो आहे, उनजे पोज़ेशन में आहे, बसि इन खां अलावा कोई उनजी हैसियत कोन्हे। जेकॾहिं असां 4 पैसा वञी बैंक में रखी काग़ज़ पंहिंजे घर जा, हीअ घरु आउं सम्झां थो अहिड़ो ई आहे जहिड़ो PCHS में या डिफेंस में या किथे हुजे, पर छाकाणि जो मुंहिंजे ॻोठ में हाणे काग़ज़ कोन्हे, तंहिंजे करे आउं हिते वञा त 5 रुपया बि बैंक वारो कोन ॾींदो हुनजा। पर साॻियो काग़ज़ जेकॾहिं असांजो को केस पढ़ो थियो त असां जंहिं हिन इब्राहिम हैदरी में वेठा आहियूं हींअर कराची में, इहो बि लीज़ थियल नाहे? इहो लीज़ थियल आहे, लीज़ आहे, हू आहे पंहिंजो मालिक, सनद आहे असां वटि। उहो सनद आउं खणी वञा बैंक में त हीअ सनद आहे मूं वटि, फलाणा 200 गज़ जो या 2000 गज़ जो मूं वटि प्लाट आहे, इन ते मुंहिंजो घरु बणियल आहे, हीअ सनद आहे, मूंखे बैंक लोन ॾे, त उहो काग़ज़ कोन रखिया वेंदा। पर जेकॾहिं शहर में मुंहिंजो 50 गज़े जो फ्लैट आहे, उहो आउं खणी वेंदुसि, चवंदा हा वटि, हीउ मर्गेज थी वियो त हिन जे अगेंस्ट में तोखे लोन खपे त ॾियूं, हिन घर जो मूंखे कोन ॾींदी बैंक लोन। वरी साॻिए वक़्तु जेकॾहिं आउं 50,000 लख जो कंहिं केस में कंहिंजो वञी थो ज़ामन पवां,
त मुंहिंजा इहे कागज़ कोर्ट एक्सेप्ट कोन थी करे। तंहिंजी माना उन कागज़ जो असांजी कहिड़ी वैल्यू आहे जेको बैंक बि नथी करे, कोर्ट अदालत उनखे नथी क़बूल करे, त आईंदा असांजो कहिड़ो तहफ़ुज़ आहे त उहे असांजा हूंदा। पर साईं इन ते अचूं था, पर तव्हां नथा सम्झो जॾहिं तव्हां 2 दफ़ा चेयरमैन हुयो त तव्हां इहो कमु करे पिए सघियो, तव्हां जेकॾहिं मूं ॿुधायो त असां कयो आहे 2 दफ़ा रिकमेंडेशन ठाहियूं आहिनि जेके हुते मंज़ूर थियूं आहिनि। अप्रूव करणु तव्हांजे हक़ अख़्तियार में न, उहो त सरकार खे न, डिस्ट्रिक्ट काउंसिल कनि, डिस्ट्रिक्ट काउंसिल खे अख़्तियार न हुयो त उहो त गवर्नमेंट खे बोर्ड ऑफ रेवेन्यू कंदी। उहे बोर्ड ऑफ रेवेन्यू में उन टाइम ते DC हूंदा हुआ, उन DC सां गॾिजी पोइ इहे रिकमेंडेशन ठाहिबियूं हुयूं जेके गवर्नमेंट उनखे अप्रूव कंदी। हिकिड़े टाइम में DC खे थींदो, ॿियो वरी कमिश्नर खे जंहिंजी पावर हूंदा पोइ वरी कमिश्नर ॾे वेंदा हुआ, त उनजी समरी ठाहे मोकिलिबियूं, कमिश्नर उनखे अप्रूव कंदो बोर्ड ऑफ रेवेन्यू जे हैसियत में। अच्छा, कराची खे तव्हां थोरो पस मंज़र ते बि अचूं था, तव्हां कराची जी डेवलपमेंट थींदे ॾिठी आहे, मतिलबु आई डोंट थिंक जेका 30-40 सालनि में जो कराची वधियो आहे उहो सॼो तव्हांजे साम्हूं हूंदो। असां जॾहिं मतिलबु ॾिसूं था कराची जे ॻोठनि में अचूं था पिया, त उहे प्योरली सिंधी लोकेलिटीज़ नथियूं नज़र अचनि, उन्हनि जे आस पास ॿिया माण्हू ॿियनि सूबनि जा नज़र अचनि था पिया। त इहो जेको मिक्सअप थियो आहे आबादी जो सिंधी ॻोठनि में, जेके ॿाहिरि सूबनि जा माण्हू अची रहणु शुरू थिया आहिनि, इहो कॾहिं खां थियो आहे? इहो हाणे जिते वॾा शहर आहिनि उते आउं सम्झां थो सिर्फ़ु कराची जो मसइलो कोन्हे, जिते वॾा शहर आहिनि उते मिक्स आबादियूं थी वियूं आहिनि, उते इहो कल्चर उनजो थोरो चेंज थियो आहे। पर तंहिं हूंदे बि कराची जूं ॿाराड़ियूं आहिनि, छाकाणि जो उनजो एग्रीकल्चर ऐं इहो बेस बिज़नेस जे हवाले सां अञा थोरो घणो नज़र अचनि था किथे किथे, त हिते ॻोठ आहिनि। ॿी ॻाल्हि उनखे वरी फ़र्क़ु इन जे करे नज़र थो अचे त असां कोशिशि कईसीं जेको इहो ज़िला कौंसिल में ॿाराड़ी ते अगरि अव्हांखे डिस्ट्रिक्ट ई ठाहिणो आहे त ॿाराड़ी ते मुश्तमिल जेका डिस्ट्रिक्ट कौंसिल जी उनजो डिस्ट्रिक्ट ठाहे छॾियो, ताकी असांजी आइडेंटिफिकेशन रहे ऐं असांजा कमकारियूं उते थी सघनि। हाणे हींअर छा थियो आहे त असांखे शहर जे बराबरि करे छॾियो, जेकॾहिं ज़मीन जो आहे त असांखे टैक्स बि उन ई तरीक़े सां भरिणो पवंदो, पर फैसिलिटी जे हवाले सां ॾिसो त न पाणी हूंदो, न गैस हूंदी, न बिजली हूंदी। सर, ॻाल्हि ॿोल खे जारी रखूं था, वक़्तु नंढी ब्रेक जो। नाज़रीन, असां सां गॾु आहिनि कराची डिस्ट्रिक्ट काउंसिल साबिक़ चेयरमैन हाजी शफ़ी जामोट साहब, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जारी रहंदी। वक़्तु नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। त तव्हां छा था सम्झो त अॻियूं जेको डिस्ट्रिक्ट काउंसिल निज़ाम हुयो कराची में ख़ासि तौर ते, छा हीउ जेको नओं निज़ाम आहे रेवोल्यूशन जो जंहिंमें सिटी डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट आहे, उनमें कराची जे ॿाहिराड़ियुनि खे पंहिंजी नुमाइंदगी मिले थी? हाणे हिन में नुमाइंदगी बि मिक्स थी वई आहे, पर नुमाइंदगी आहे, इलेक्ट थी अचनि था, हुते नुमाइंदगी अचे थी। फंड्स जे हवाले सां आउं सम्झां थो डिस्ट्रिक्ट काउंसिल जा फंड जेके हूंदा से उन ज़माने में घटि हुआ, पर उन हिते हींअर वधीक फंड आहिनि मौजूदु आहे। हिन निज़ाम में आउं रहियो कोन आहियां, पर जेके ॿिया भाउर या ॿिया छोकिरा उन में आहिनि, उन में ॾिसां थो त हिननि जो ज़्यादा हिन में आहिनि त डेवलपमेंट साइड असांखे नज़र घटि अचे थी, चाहे पोयां 4 साल गुज़रिया आहिनि, हीअ बि हले पियो त हिन में डेवलपमेंट असांखे घटि नज़र अचे थी। हुन ज़माने में असां वटि महदूद फंड जे बावजूदि आउं सम्झां थो 80 असां वटि कम्यूनिटी सेंटर आहिनि ॿाराड़ी में। अच्छा, वॾा कम्यूनिटी सेंटर, शादी हॉल, ही हू सभु करे सघो। असांजे दौर में मोरड़ो कम्यूनिटी सेंटर हिन भरिसां आहे। इहे स्टेडियम्स ॾिसो त ग्रासी स्टेडियम शहर में बि कोन हूंदो, अहिड़ा स्टेडियम असां ठारायासीं हुन ज़माने में। ऐं हिन में कॉम्पिटिशन थींदियूं हुयूं, मैच थींदो हुआ, वर्सियूं मल्हायूं वेंदियूं। ऐं हिन में असां जेके इंडस्ट्रियल होम आहिनि उहे काफ़ी ठाहिराया आहिनि, जंहिंमें माईअ खे कढ़ाई सिलाई उनजो रोज़गारु मुहैया थी सघे। लाइब्रेरीज़ वग़ैरह उहे ठाहिराया आहिनि। बिल्डिंग्स जे हद ताईं बुक्स कोन्हे, उहे उन में रखणु खपनि। जेकर लाइब्रेरी आहे त उनखे करणु खपे, त माण्हुनि जो शौक़ु पढ़े, थोरो रुझान तालीम न वधे। ऐं हिते त असां इहा मथाकुटी करे करे त हाणे आउं सम्झां थो त तालीम मां सफ़ा महरूम कोन आहियूं, कॉम्पिटिशन करण जहिड़ा आहियूं ॿियनि जहिड़ो शहर में। न त अॻे असां वटि औरतुनि जो त सवाल ई पैदा न थियो। ॿार बि जॾहिं थींदो 10 सालें जो 11 सालें जो,
त उनखे चवंदा पाउ पती खणंदो वञोसि दरिया ते मोकिलियोसि। पोइ उन्हनि खे चयो भई तालीम पढ़ायो, दरिया ते हीअ पाउ पती खणंदो, भले पाउ थींदी पोइ वरी उनजी अधु पती थींदी पोइ वरी सॼी पती खणी सघंदो। तेसीं हिनखे ट्रेनिंग करियो त पाउ पती बि मिलेसि जेको हिसो मिले थो। त उहा असांजा छोकिरा वेंदा हुआ इहो धंधो करणु, छोकिरियुनि जो त सफ़ा तालीम हुई कोन। पर हाणे स्कूल विस्कूल खुलिया आहिनि, कॉलेज बि खुलियो आहे हिते, ऐं बॉइज़ जो बि कॉलेज फॉर मैन उहो बि अंडर कंस्ट्रक्शन आहे, विच में कमु रोलड़े में अची वियो। पर गर्ल्स कॉलेज आहे हिते, स्कूल आहिनि, डिस्पेंसरी आहे, त इहे थोरा घटि इहे थिया आहिनि। पर हिते असां कंपेयर करियूं था, असांखे जॾहिं हिते इन जो ॾिनो वियो तव्हांखे सिटी में आंदो थो वञे, त असांखे इहो चयो वियो त असांजो मुक़ाबिलो, असांजा जेके इहे ॻोठ आहिनि से शहरनि जे बराबरि थी वेंदा। त असांखे कंपेरिजन ओतिरा फंड घुरिजनि जो असां शहर जे बराबरि सॼी डेवलपमेंट हिते उन टाइप जी करणु खपे। हाणे हिते इहे असां माण्हू इब्राहिम एतिरी ॻाल्हि नथो करे, पर जेकॾहिं मोइदान, कंड जंग ऐं ॿिया जेके पसगरदाई में जेके ॻोठ आहिनि, असां त उते बि चवंदासीं जेकॾहिं हिते हिनखे गैस मिले थी त चवंदा गैस उते बि ॾियो। हिते आहे तव्हां शहरी इलाइक़े में आहियो त हुते हुनखे फ़ोन बि ॾियो। हिते बिजली आहे त हुते बि बिजली ॾियो उन्हनि खे, तॾहिं उनखे कंपेयर करे सघंदो त असां शहर जे बराबरि आहियूं। असांखे कॉम्पिटिशन में, असांखे एजुकेशन में बि रिज़र्व सीटियूं न खपनि, असां कम्पीट कंदासीं। पर जेकॾहिं हुननि जे ॿाराड़ी जे हालति उहा ई साॻी रहंदी, उन्हनि वटि पाणी न हूंदो, हुननि जा जेके बिजली न हूंदी, त पोइ असां कम्पीटर हुन जे शहर वारे छोकिरे सां कीअं करे सघंदासीं? उहो त सॼो ॾींहुं हुन में हूंदो। मतिलबु कराची जी जेका डेवलपमेंट थी आहे लास्ट 50 इयर्स में, स्पेशली 70s खां पोइ ॾाढी तेज़ी सां थी आहे। ॻोठ उते जा तव्हां चओ था त हाणे तइलीम आहे, शोरताल बहितर थी आहे, पर बाज़ारि एॾी का चेंज नज़र कोन थी अचे। त मतिलबु कुझु स्ट्रक्चर्स त खणी ठाहिया विया हुजनि, पर जेके कराची जूं बहिराड़ी जा माण्हू रहवासी आहिनि, उहे हिकु शहरियुनि सां गॾु अची बीठा हुजनि, तव्हां छा था सम्झो? उहे अञा पसमांदा आहिनि? अञा पसमांदा आहिनि, बिल्कुलु पसमांदा आहिनि। हिन में कुझु ॻोठ अहिड़ा आहिनि जेके उन्हनि जे मुक़ाबले में थी सघनि था। जीअं मेमण ॻोठ आहे, जीअं इब्राहिम एतिरे वॾा वॾा ॻोठ आहिनि, उहे थोरा घणा कंहिं उते जे पसमांदा ॻोठ सां आहिनि, हिननि जो जेके कराची जा पसमांदा इलाइक़ा आहिनि तंहिंजे बराबरि ई आहिनि कुझु वॾा ॻोठ। बाक़ी ॿिया नेग्लेक्टेड आहिनि। नेग्लेक्टेड ईअं त हुननि खे फंड्स जी ज़्यादा ज़रूरत आहे। उते जेके वधिया आहिनि उहे उन्हनि जा वधिया आहिनि जेके पहिरीं लीज़ एरिया आहिनि, उन्हनि में उन्हनि या त कमर्शियल ठाहिया आहिनि या मल्टी स्टोरी बिल्डिंग्स ठहियूं आहिनि, तंहिंजे करे उन जी पॉपुलेशन बि वधी वई आहे ऐं असांजो माण्हू उन माहौल में अञा रहणु नथो चाहे। असांजे माण्हू खे जेकॾहिं आहे त उनखे 4 ॿकरियूं बि हूंदियूं, को हिकिड़ी हधि में रखी सघंदो, ॻऊं रखी सघंदो, त उहो बि रखंदो, उन जे वास्ते उहो फ्लैट में न रखी सघंदो, छाकाणि जो हुनजो रोज़गार मुख़्तलिफ़ आहे। असां वटि त उन में का तब्दीली कोन आई आहे रोज़गार जे, उन जी ज़रूरत आहे न। हिते जेकॾहिं आउं हिनखे फ्लैट ठाहे छॾियां त मुंहिंजो जेको रछ ईंदो उहो किथे वेंदो, माण्हू किथे सारींदा, उनखे संभाले। असांजो वास्तो रछ सां आहे। पर जेकॾहिं गॾाप वारो माण्हू या मलीर वारो माण्हू उहो जेकॾहिं ईंदो त उनजो 4 ॿकरियूं हूंदियूं, जेकॾहिं फ्लैट ठाराए छॾींदो त उन जूं ॿकरियूं किथे वेंदियूं, मालिक त उनजो रोज़गारु उन सां आहे। पर उहो कन्वर्ट थिए पियो हाणे MDA ऐं LDA जेके ठही विया आहिनि, उहे उते फ्लैट या बंगलोज़ या जेके बि रेज़िडेंशियल उते उन्हनि जूं स्कीमूं आहिनि, उन में इहो अलाउ कोन हूंदो। शहर जे बराबरि न त चवंदा माल खणो हाणे वञी किथे ॿेॾां ॿधो। राइट। पर साॻियो शहर जिथे कॉर्पोरेट कल्चर हुजे, जिथे हेॾो वॾो डेवलप्ड पोर्ट आहे, वॾी वॾी मल्टीनेशनल कंपनीज़ आहिनि, कोरंगी इंडस्ट्रियल एरिया जेको तव्हांजे बिल्कुलु भर में आहे, मतिलबु पर इन सॼी डेवलपमेंट प्रोसेस कराची जे ॿाहिरि ते असरअंदाज़ न विधो आहे त भई उहे बि कुझु अॻिते अचनि। उहे कहिड़े लिहाज़ इंडस्ट्री में त कोई कोन्हे असांजो माण्हू। अच्छा, इंडस्ट्रीज़ में जॉब्स बि कोन मिलियूं? जॉब्स बि कोन मिलियूं। हाणे हिते शुक्रगुज़ार हिकिड़ी आहे लेडीज़ खे, हिननि सिलाई कढ़ाई में हिननि खे 2-3 हज़ार मायूं हिननि रखियूं आहिनि जॉब में इब्राहिम। पर अहिड़ियूं असांखे ज़रूरतूं आहिनि। हिते अॻे लेडीज़ जो हूंदो हो, जीअं
झींगो आयो या मछली आहे त उन्हनि जो चवंदा त कुलो कुले सां मिलाए मर्द जे बराबरि औरतूं बि कमु कंदियूं हुयूं, उन्हनि खे मौक़ा उहे फराहम हुआ। पर हाणे उहे न रहिया आहिनि, तंहिंजे करे हिकिड़े ते वज़न थी पियो आहे, ॿियो त हिते घटि थी वियो आहे, उन्हनि जी इनकम बि घटि थी आहे। तंहिंजे करे हीअ हाणे ॻोल्हिनि था त ॿियो अल्टरनेट रोज़गार हुजे, त रोज़गार जा मौक़ा हिते घटि आहिनि। मतिलबु जीअं स्टील मिल ठही चयो पियो त भई स्टील मिल जॾहिं ठहंदी त हितां जे माण्हुनि खे पंहिंजे हिकिड़ी मख़सूस कोटा उन लाइ रखी वई, या स्टील मिल खे पाबंद कयो वियो त उहा कुझु सतह जो कमु कराईंदी हिन एरिया में? साईं उहे त न थिया आहिनि, पर स्टील मिल में सॼे ॿाराड़ी जा या हिन जा उन जेके वेझड़ा ॻोठ आहिनि तंहिंजा चयो, पर ख़ुदि जेके उतां जंहिं ॻोठनि खे लॾायो वियो आहे उहे अञा रोले में आहिनि, रोलड़े में। उन्हनि खे न नौकरियूं मिलियूं जेके वाइदा कया विया हुआ, न को उन्हनि खे अल्टरनेट प्लाट ॾिना विया। नेशनल इंट्रस्ट में स्टील मिल जा ॻोठ ख़ाली कराया विया, पोर्ट कासम जा ॻोठ ख़ाली कराया विया, उन्हनि खे रोज़गार बि न मिलियो ऐं उहे ॻोठ बि ईअं दरबदर थी विया, उन्हनि खे न मिलियो। हाणे इहा जेकॾहिं हो त उहे स्टील मिलियूं मां ॻोठ लॾायो त इहो थियो नेशनल इंट्रस्ट में असां स्टील मिल जे लाइ असां इहा क़ुर्बानी ॾींदे भई असां भले ॻोठ लॾायो, असां हिते नथा वियूं, ॿिए जाइ ते विहारियो। पर उहे जेकॾहिं विकिरियल आहिनि त पोइ इहा ज़्यादती थिए, उन में राइट उन्हनि जो आहे जेके उते वेठल हुआ। जेकॾहिं विकिणो ई आहे, विकिणी स्टील मिल खे विकिणी जेकॾहिं पैसा कमाइणा आहिनि त पोइ उहा त उन ॻोठ वारनि जो हक़ु आहे त भई उन में उन्हनि जो शेयर हुअणु खपे, उन्हनि जो हक़ु हुअणु खपे। ॻोठाणे खे लॾाया हुआ चयो त विकिणूं था, जेकॾहिं स्टील मिल आहे रोज़गार मुहैया करे थी असांजे नेशनल इंट्रस्ट में असांखे फ़ाइदेमंद थी त पोइ त ठीकु आहे। पर जेकॾहिं त ॻोठ लॾायूं था, असां मिल ठारायूं या को शइ ठाराए पोइ हाणे इहो विकिणूं था, त विकिणण में पोइ इहा ज़्यादती असांजे ॿाराड़ी वारनि सां थी। मतिलबु अॼु जीअं हाणे हुकूमत ताज़ो सेल कई आहे, चवंदा 4,500 एकड़ ॿनी हुन में ॿनी बि आहे, माना अपार्ट फ्रॉम हू जेको प्लांट आहे उन सां गॾु उहा ॿनी बि आहे, उहा बि सेल कई। तव्हां सम्झो था त उहे जेके पैसा आहिनि उहे उन्हनि ॻोठाणनि खे ॾियणु खपनि। ॻोठाणे खे बिल्कुलु मिलणु खपे, ज़मीन उनजी ॻोठाणे जंहिंखे अवां लॾायो नेशनल इंट्रस्ट में त पोइ अवां हटो, उहे हटी विया, क़ुर्बानी ॾिनो उन्हनि खे। हाणे उहा ज़मीन विकिणो था त उहे मुतासिर त उहे थिया, मुतासिरनि खे मिले न। जिते बि थियो ईअं आहे त जेकॾहिं अवां डैम ठारायो थो त जेके मुतासिर हूंदा त उन्हनि खे ॾींदो, जेकॾहिं अवां रोड ठारायो त जेकॾहिं अव्हांजो घरु आहे हुते त उनखे डाइन था त पोइ उनखे मुआवज़ो ॾींदा। त अहिड़े नमूने सां अवां मिल ठारायो था त जेके हुते ॻोठ वेठा आहिनि उन जो रोज़गार तबाह थी वियो। ॻोठाणे ॿकरियूं हूंदियूं, माल हूंदो, उते उनजो रोज़गार कंदो। जंग भर हूंदा हुआ त छा हो जंहिंमें वञी वेठा हुआ, रोज़गार जे ख़ातिर हुते वेठा न त उहे साॻी डिफेंस में बि रही सघिया पिए, PCHS में बि इहे माण्हू रही सघिया पिए, पर हीअ ओॾां छो वञी वेठा आहिनि? उन टाइम ते छा हो हुते? जंग भर बिट, हाणे मैदान में माण्हू वेठा आहिनि, छाकाणि मवेशी ते माल ते उनजो गुज़ारो तंहिंजे करे वेठा आहिनि। असां हिते छो अची वेठासीं? हिते त ख़ाली पिया हुआ न प्लाट। जेकॾहिं असां वञी डिफेंस में वियूं या सोसाइटीअ में वियूं या KDA स्कीम 1 में वञी वियूं त उहे ख़ाली पिया, हुते पई सघियासीं। पर हिते वेठासीं इन जे करे जो असां हिते जो रोज़गार असांजो माईगिरी सां आहे। माण्हू गडाब में मलीर में इन जे करे वञी वेठा जो उन्हनि जो रोज़गार हुते आहे। हाणे उन्हनि जो रोज़गार खे जेकॾहिं अवां ख़तमु था करियो, मवेशियुनि खे तबाह था करियो, त पोइ उन मां वरी विकिणो था त पोइ इन खां वधीक ॿियो छा थियणु खपे? सही। अच्छा, हाणे असांजो चीफ मिनिस्टर बल्कि सिंध हुकूमत काफ़ी एक्टिव नज़र अचे थी, अख़बारुनि जे ताईं त जेके बयान पढ़ूं था उहे इहे ई आहिनि। हाणे हिकिड़ी ॻोठ डेवलपमेंट, ॻोठ आबाद अथॉरिटी ठाहिण जी ॻाल्हियूं पियूं कयूं आहिनि, बल्कि हिकिड़ी गवर्नर ऐं CM गॾिजी कमेटी ठाही, उनजा तव्हां मेंबर बि आहियो, एंटी इंक्रोचमेंट कमेटी। जुमा ॻोठ खे राथो वियो ऐं उन में काफ़ी एजाज बि थिया, वरी चीफ मिनिस्टर साहिब जो बयानु आयो त उते सिंधी आहिनि ई कोन। तव्हां छा था पयो त हीअ जेके सिटी गवर्नमेंट जो इहे पॉलिसीज़ आहिनि ॻोठनि खे ड्राइण जी पॉलिसीज़, इन सां वाक़ई जेके असुलु ॻोठ आहिनि हितां जे माण्हुनि जा उहे मुतासिर थियनि था? ॾिसो, जेके ॻोठ आहिनि उहे त हर वक़्तु मुतासिर थियण जो ख़दशे में आहिनि, जेसीं ताईं की हुनखे मालिकाणा हक़ नथा ॾिना वञनि। हाणे हेतिरो अर्सो हीउ ॻोठु इब्राहिम ते ठहियो न, हीअ आउं फाइल ॾेखारियां त हीउ कंजेक्टेड थी वियो 400 एकड़। हाणे उनखे बि 20 साल थी विया आहिनि घटि में घटि। 87 में हिते खुली कचेरी लॻी, उन में ॻोठनि उन्हनि जो डिमांड हो त असांखे 200 एकड़ ज़मीन ॿी वधारे ॾिनी वञनि ॻोठ लाइ।
87 खां अॼु ॾींहं ताईं उहो फाइल कागज़ पियो आहे. अच्छा. रिकमेंडेशन बि ठही आहे, फिनांस वारे रेट बि फिक्स कयो आहे, पर कागज़ अञा दॿिया पिया आहिनि. सो जेकॾहिं उहा न ॾिबी, ॻोठ खे आबाद करियो पिया, जेकॾहिं उनखे उन्हनि खे ॾियो त ॻोठाणे में जेकॾहिं समुंड जे भरिसां जॻह ख़ाली पिया, बजाए कंहिं उनखे छा चवंदा बिल्डिंग ठाहिण वारनि खे या कंहिंखे फ्लैटनि वारनि खे था ॾियो, त उनखां बहितर इहा आहे की जेके ॻोठाणा उते ज़रूरत जंहिंजी आहे उनखे उते आबाद करियो. जेके किनारे ते माहीगीर आहिनि उन्हनि खे बस्ती आबाद करे. त पॉलिसी में आहे त हेतिरे साले खां उहो ॻोठ आबाद हिनखे रेवेन्यू वारा उन फाइल खे कढनि. अहिड़ा ॻोठ ॿिया बि आहिनि. ऐं ॿियो कमेटी ठाहे एक्चुअल उन्हनि जी ॾिसनि हिते केरु केरु कोन आया आहिनि. 12 धारियां बि आहिनि, मुल्क खां अलावा ॿिया माण्हू बि आहिनि, पर मुल्क जे ॿिए हिसनि मां बि माण्हू आया आहिनि जंहिंजूं आबादियूं हिते ठहियूं आहिनि. कोस्टल एरिया में बंगालीज़ वॾो मसइलो आहे. तव्हां छा था सम्झो घणा ॻोठ आहिनि बंगालियुनि जा मलीर में या हिन सॼे फिशरीज़ जे हवाले सां जेको एरिया यूज़ थिए थो? असांजे हिन एरिया में त अली अकबर छा आहे, हिन में फिशिंग जे हवाले सां इन्हनि खे वेठो आहे. ॿियो हिते सौ क्वार्टर्स आहे जेको लांडी कुरंगी एरिया में लॻे थो, उन सां आहे. ॿिया मच्छर कॉलोनियूं वॾियूं वॾियूं कॉलोनियूं आहिनि, बाक़ी ॿियो त मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते आहिनि इहे फैलियल, पर वॾियूं आबादियूं असां सम्झंदो हिते आहिनि. इहे मच्छर कॉलोनी जेका मारीपुर रोड ते आहे, ॿी हीअ आहे अली अकबर शाह जी, इहा बि वॾी आबादी आहे हिते. ऐं इन क़िस्म जूं आबादियूं आहिनि. औरंगी टाउन में बि आहिनि, मुख़्तलिफ़ एरियाज़ में आहिनि. ऐं ॻोठनि जे हवाले सां चवां त इहे सभु आहिनि, उहे रेगुलराइज़ थियनि पिया. अफ़गान बस्तियूं आहिनि, उहे रेगुलराइज़ थियनि पियूं. जेको माण्हू थर खां सखर खां या हितां आयो कंहिं रोज़गार जे ख़ातिर, उहे काब्ज़ीन आहिनि, लैंड ग्रेबर आहिनि, बाक़ी ॿिया आबाद थियनि पिया. आउं सम्झां थो त फेयर इहो आहे त कमेटी जेका आहे उहा जाइज़ो वठे, जीअं अॻे वरितो वियो आहे त एक्चुअल हुननि जी ज़रूरत जे तहत रहिया पिया आहिनि, या फैमिली सां रहियो पियो हूंदो, नंढे घर में रहियो पियो आहे, को जुगी आयो वेठो आहे, या को 4 दीवारी हणी पंहिंजो बचाव कयो वेठो आहे घर, त उहो जीनियन रहे पियो, उन रोज़गार जे ख़ातिर रहे पियो, या सर्विस करणु आयो हूंदो, या उते को रोज़गार हूंदुसि तंहिंजे करे आयो. त उन्हनि जो डिमांड ॾिसी, उन्हनि जो ॾिसी पोइ उन्हनि खे रेगुलराइज़ करे ॾियो. जेको मालिकाणो फिक्स करियो उन जे मुताबिक़ वठी उन्हनि खे रेगुलराइज़ करियो. पर जेकॾहिं उहो अहिड़ी स्कीम ते वेठा आहिनि, जीअं चयो वञे थो जुमा ॻोठ पाइप लाइन ते आहे या उन में उन ते आहे, उहो सिर्फ़ु वाटर बोर्ड गुज़रे, उहो सिर्फ़ु जुमा ॻोठ नथो गुज़रे, उहो त सॼे एरिया में माण्हू वेठा आहिनि, ॿिया बि ॻोठ उन में आहिनि. त उन्हनि खे ॾिसो वञे, जेकॾहिं उहे अव्हांखे नेशनल इंट्रस्ट में या मुल्क लाइ अव्हांखे उन्हनि जी ज़रूरत आहे की वाटर बोर्ड बि ज़रूरी आहे, ठीकु आहे, उनखे हटायो था त उनजी सर्वे करियो ऐं उते माण्हू ॾिसो त वेठल आहिनि, त उन्हनि खे स्कीम तहत चओ त भाई हिते आई न वियो, अव्हांखे हीअ जाइ था ॾियूं. अव्हां 2000 गज़ जो प्लाट न खणो, अव्हां 4 माण्हू आहियो, 120 गज़ जो प्लाट खणो, अव्हां ॾियूं था. सर ॻाल्हि ॿोल खे जारी रखूं था, वक़्तु नंढी ब्रेक जो. नाज़रीन, असां सां गॾु आहिनि कराची डिस्ट्रिक्ट काउंसिल साबिक़ चेयरमैन हाजी शफ़ी जामोट साहब. उन्हनि सां ॻाल्हि ॿोल जारी रहंदी. वक़्तु नंढी ब्रेक जो, असां सां गॾु रहिजो. वेलकम बैक नाज़रीन. सर, ब्रेक खां पहिरीं असां ॻाल्हायो पिए कराची जे हिन ॻोठनि जे मसइलनि ते. हाणे हिकिड़ो त काफ़ी सारियूं अॻु में ॾाढियूं डेवलपमेंट स्कीम्स हूंदियूं, जीअं पाण स्टील मिल जी ॻाल्हि कई, उन में जॾहिं उहा ठही त इलाही सारा ॻोठ डिस्प्लेस थिया, माण्हू बेघर थिया, माण्हुनि खे ॻोठ ख़ाली करणा पिया. उहो सिलसिलो जेको आहे डेवलपमेंट स्कीम्स जो, गवर्नमेंट नवां नवां प्रोजेक्ट थी हाणे कराची में, उहो त हलंदो रहे थो पियो. जीअं तव्हां पोर्ट कासिम जी बि ॻाल्हि कई, त तव्हां छा था सम्झो अञा बि अहिड़ा के प्रोजेक्ट्स गवर्नमेंट जा आहिनि जिन सां असांजा ॻोठ कॾहिं मुतासिर थियनि था? साईं, बिल्कुलु स्कीमूं हलनि पियूं. जिते ज़मीन ॾिसिजे थी उते उहो एयरमार्क थिए थी, कब्ज़ो थिए थो, गोरख थिए थी. जीअं हींअर DH खे ज़मीन जोरेजी में ॾिनी पई वञे 13,000 एकड़ ज़मीन, जंहिंमें 14 ॻोठ असांजा अचनि था. त उहे उन्हनि जो रोज़गार बि ख़तमु थींदो, तबाह थींदो, हीअ थींदो. इन क़िस्म जूं स्कीमूं न ॾियणु खपनि. जीअं हिते क्रीक सिटी आहे,
क्रिक सिटी समुंड सुकाए उन में शहर आबाद करणु, असांजी नेचुरल एनवायरनमेंट जेका आहे सा तबादी थिए, फिश तबादी थिए, मैंग्रोव तबादी थिए, उनजो जेको सेवरेज सिस्टम ते अञा वधीक थींदो उहो समुंड में वेंदो, सॼो इनखे तबाह कयो पियो वञे। त इन क़िस्म जे स्कीम सां जंहिंसां असांजो एनवायरनमेंट तबाह थिए, मैंग्रोव्स तबाह थियनि, असांजी जेका अफ़ज़ाइश थिए थी मच्छी जी सा तबाह थिए, उनखे तहफ़ुज़ ॾियण जी ज़रूरत आहे। राइट, कराची तव्हां साबिक़ चेयरमैन रहिया आहियो। हिकिड़ो ॿियो मसइलो जो कराची में अक्सर नज़र ईंदो आहे ॻोठनि जे पासे, हे जेके ईद उल अज़हा जे मौक़े ते जेके माल पिड़ियूं लॻंदियूं आहिनि उहे ठीका बि जेके आहिनि उहे कंटोनमेंट्स वटि हूंदा आहिनि, इहो छा मतिलबु? हाणे इहो माल पीढ़ी ते कंटोनमेंट पंहिंजो बताखोरी कंदा आहे त डिस्ट्रिक्ट काउंसिल जी हद हुई, उन वक़्त खां ई इहो जहिड़ो हो। त उहो कंटोनमेंट वठे थी पंहिंजे लिमिट मां पास थियण जा या थोरो पीस उन्हनि जो लॻे थो तंहिंजो। उन में बि आहे उहो अॻे डिस्ट्रिक्ट काउंसिल हींअर गॾा खे मिलणु खपे। हिते वारी जेका माल आहे जीअं उहा आहे सिटी गवर्नमेंट वटि, पर उसूलनि इहा हुअणु खपे टाउन वटि। अच्छा, छा हिकिड़ी ॻाल्हि था कयो तव्हां? हिते बेंस कॉलोनी में माल जो आहे न मवेशी जो इहा पिड़ी आहे न, हिते हिकिड़ी इहा आहे ॿी ईद जे मौक़े ते सुपर हाईवे ते लॻे थी। सुपर हाईवे ते राइट थियो त ॿिनि गडाब टाउन जो, ऐं हिते राइट थिए त ॿिनि कासम जो। सर, जेके नयूं डेवलपमेंट स्कीम्स ठहनि थियूं जीअं हाणे तासीर टाउन जा प्रोजेक्ट्स आहिनि गडाब डिस्ट्रिक्ट में, ईअं नथो लॻे त उहे एरिया जिन में सिंधी मेजॉरिटीज़ में आहिनि या सिंधियुनि जा ॻोठ मेजॉरिटी में आहिनि उहे खटे अचनि था, एटलीस्ट पंहिंजे लोकल टाउन में हुननि जी नुमाइंदगी आहे, या को हिकु ॿ MP उन्हनि जा अचनि था पिया, ॿी सेटलमेंट्स उते करे उन्हनि खे जेको आहे अक़लियत तब्दील पिया कनि। हा, इहो त आहे, ज़ाहिर ज़रूरु इहो नज़र अचे पियो त पोइ हुते जेकॾहिं LDA HDA कंहिं तरह त बिल्डिंगूं ऐं हीअ किंदा फ्लैट ठहंदा त उन में ज़ाहिर हीअ त कोन वेंदा। आउं त कोन वञी रहंदुसि फ्लैट में, उहे ई रहंदा जेके ॿाहिरियां ईंदा, त उहे फ्लैट हिनखे जेका आबादी आहे उहा ख़तमु थींदी, उन जो रोज़गार बि ख़तमु थींदो। हिते मेन चीज़ उन जिते माण्हू वञे थो उनखे रोज़गार खे तहफ़ुज़ ॾियणो आहे। रोज़गार खे तहफ़ुज़ तॾहिं जीअं एग्रीकल्चर आहे या माल मवेशी जे चरागांव आहे, चरागांव खे तव्हां फ्लैट ठाराए छॾिया त उहो माण्हू हुतां पाणी भॼी वेंदो, चवंदो पोइ ॿिए किथे जंग ते पहाड़ ते केॾां ओॾां वञी रहां जिते मुंहिंजो रोज़गार हूंदो। सो इन जो प्लानिंग सां वास्तो आहे उहो रखणु खपे ज़हन में त हिन जेका आबादी आहे उहा इन सां त तेज़ी सां ईअं थींदो जो कराची सिंधियुनि लाइ हिकिड़ो अहिड़ो हूंदो जीअं अमेरिकन्स वारा रेड इंडियंस आहिनि, मतिलबु अटे में लूणु बराबरि नज़र न ईंदा। उहो थी वियो। हाणे त जेके स्कीम ठहंदो त हीअ कराची खे त हिनखे LDA खे त मुंहिंजे ख़्याल में जामशोरे ताईं वञी बलूचिस्तान तां मिलायूं, हिन खे वञी ठठे सां शामिलु कयूं, मलिर डेवलपमेंट अथॉरिटी खे। ऐं आईंदा बि स्कीम ख़बर न कहिड़ियूं आहिनि त हिते को नओं ज़िलो तो वजूद में अचियलु छा त ख़बर न आहे, उहो अफ़वाहूं आहिनि, पर अञा असांखे कंहिं ऑफिशियल कोन्हे ख़बर। ॿुधो वञे थो त नओं डिस्ट्रिक्ट मलिर नओं ज़िलो ठहियो अॻु में, पीपल्स पार्टी गवर्नमेंट में ठहियो, उनखे पोइ ख़तमु कयो वियो, छा इहा पॉलिटिक्स आहे या छा आहे मतिलबु? हाणे इहो मलिर ठहियो, इन खां पोइ हिते जा कोर्ट ठहिया, उन्हनि खे हटाइण जी कोशिशि कई, उन में असां पंहिंजो किरदारु अदा कयोसीं जेको थोरो घणो थी सघे थो। रोड वोड ते निकिरी बैनर झंडा खणी चयोसीं भाई छाजे वास्ते था ख़तमु कयो, उहो ख़तमु कयो। वरी जॾहिं हीअ मलिर इहा ज़िला ख़तमु थिया त हिन में आउं सम्झां थो सिर्फ़ु मलिर ज़िलो कोन ख़तमु थियो, 4 ई ज़िला ख़तमु थिया, ईस्ट वेस्ट साउथ। वरी सिस्टम ई नओं अची वियो, टाउन ठहिया। त हाणे हीअ बि मलिर बि जेको ज़िलो हो उहो हाणे 2 टाउन ते मुश्तमिल थी वियो, हिकिड़ो गडाब ऐं बिन कासम। उन्हनि जो हिकिड़ो ॿियो पार्ट हो जेको डिस्ट्रिक्ट काउंसिल जो, जेको वेस्ट सां वाबस्ता हो, मंगो पीर खां वठी ऑक्स बे वग़ैरह, उहो वरी 4 ज़िलो क्यामाड़ी सां मिलाए उनखे करे छॾियो। इन इहा ई वजह आहे त हिन में अॻे त 3 ज़िला हुआ, पर हाणे हिकिड़ो ज़िलो बि वियो, हा बाक़ी 2 ज़िला रही विया आहिनि, हिकिड़ो बिन कासम आहे, हिकिड़ो गडाब आहे कराची जो, ऐं बाक़ी त तक़रीबन
लूज़ थी चुका आहिनि नई वजह सां। फंड्स मिलनि था गडाब खे या बिन कासम टाउन खे? आउं सम्झां थो फंड मिलिया आहिनि, पर बज़ाहिर उन जी डेवलपमेंट घटि नज़र अचे। जेतिरा फंड मिलिया आहिनि उन जी डेवलपमेंट उन जे मुक़ाबले में घटि थी नज़र अचे। रोड हिकिड़ो त ठहियो आहे या रीकारपेट थिया आहिनि या सेवरेज किथे किथे सही थियो। क्यामाड़ी जेको टाउन आहे हा उन में बि इलाही सारा ॻोठ अचनि था, ख़ासि तौर ते मोहाणनि जा तमामु घणा ॻोठ अचनि था। हा माण्हू जेको बाबो बिट क्यामाड़ी में बुटा विलेज वग़ैरह ऐं सनस्पीट मारीपुर वेंदे मंगोपीर ताईं सॼो हुन में ॻोठ अचनि था काफ़ी। बंगलो ताईं हक्स बे इहे सभु उन्हनि में अचनि था ॻोठ। वेस्ट जा ॻोठ जेके आहिनि उहे उॾाइजनि। डेवलपमेंट वग़ैरह थी आहे? डेवलपमेंट हाणे असांजे दौर में जेका हुई उहे ॾिसण वारियूं डेवलपमेंट हुयूं। अञा बि आउं विज़िट कंदो चवंदा हीउ जामोटे दौर जी हकीम बलोच जे दौर जो आहे। पर हींअर जे मुंहिंजो भाउ हुते चेयरमैन को ॿियो कोन हो, हाणे आयो आहे उमिरि जो त हाणे आयो, पर 4 साल त मुंहिंजो भाउ हो। ऐं चवां पियो त उन्हनि जा बि कम मूंखे बज़ाहिर नज़र कोन था अचनि। मतिलबु ईअं चऊं त हिकिड़ो त जेके ॿिया माण्हू आहिनि ॿिया पंहिंजियूं प्लानिंग्स ठाहिनि कराची खे पंहिंजे अंदाज़ सां ठाहिण जी कोशिशि पिया कनि, हुनखे शेप कनि था पिया, पर जेके हिते जा लोकल आहिनि रहवासी सिंधी क़दीम जेके आहिनि उन्हनि में यूनिटी कोन्हे। उन्हनि जो वोट डिवाइड थिए थो वधीक, नतीजे में को हुननि जो गॾियल आवाज़ हुजे पंहिंजे मसइलनि ते। हाणे जे उहो मसइले ते डिपेंड करे थो त कहिड़ो मसइलो कंहिंखे केतिरो मुतासिर करे थो। गॾियल आवाज़ जीअं हिते 3 क़िस्म जा माण्हू आहिनि कराची जे ॿाराड़ी में जेके माण्हू आहिनि उन में 3 क़िस्म जा मतिलबु रोज़गार जे हवाले सां जेकॾहिं माहीगीरी जो मसइलो को फॉरेन ट्रालर हले थो त उन में एग्रीकल्चर वारे जो या हुननि जो को वास्तो ई कोन्हे, हुन इंट्रस्ट ई कोन्हे छा करियूं पाणी मुंहुं ॾींदा। अच्छा, हींअर सोसाइटी जो मसइलो आहे असांजे फिशरमैन कोऑपरेटिव ॿिए जो उन में को दिलचस्पी कोन्हे, न वास्तो आहे, न उन्हनि जो को इंट्रस्ट आहे, न उन्हनि जी होड़ो आहे, न ॿेड़ी आहे, न कुझु आहे। साॻिए नमूने जेकॾहिं एग्रीकल्चर जो को मसइलो अचे थो या माल मवेशी जो मसइलो अचे थो, चरागाहियुनि जो मसइलो अचे थो त उन में माहीगीर इंट्रस्ट कोन था वठनि, उनजो उन सां वास्तो कोन्हे। पर इन टिनी जा मसइला पंहिंजे पंहिंजे जॻह ते अहमियत रखनि था। जेकॾहिं उहे हिकिड़े ॿिए जो इहो कम जी ज़रूरत आहे, हुनखे मोबिलाइज़ करण जी ज़रूरत आहे, पोइ हीउ असांजो मसइलो आहे, इन में असांजो गॾिजी साथ ॾियो त उन में माण्हू ॿिनि था ॾींदा। पर इहो असांजे फुक़दान आहे असांजे कोऑर्डिनेशन जो। वोट डिवाइडेड न आहे, मतिलबु जीअं कराची जो अर्बन एरिया जो सॼो वोट पॉलिटिकली हिकिड़ो आहे। तव्हां छा था सम्झो ॿाहिराड़ी जे सिंधी बलोच जो वोट गॾियल आहे, हिकु आहे हिकु या मतिलबु आदिल शेख जी चूंडिजी थो अचे मलीर मां? न हींअर त वरी मोटो कोन पियो ॾिनो न हुनखे, उहो हिकिड़ो होप हो की थी आयो हो, पर वरी हिन दफ़े बीठो त कोन हुनखे मोट मिले न। उहे साॻिया माण्हू हुनखे रिजेक्ट बि कयो न। कराची जो ॿाराड़ी जो माण्हू त वोट मेजॉरिटी त गॾु आहिनि, हिकिड़ा त जेकॾहिं वञनि था पंहिंजे इहो अहसासु आहे त भई जेकॾहिं वोट विरहाइजी वियो कराची जे ॿाहिराड़ियुनि जो सिंधियुनि जो त हुनजी नुमाइंदगी कोन थींदी, हुन जे मसइलनि ते ॻाल्हि ॿोल कोन थींदी। इहो अहसासु आहे? बिल्कुलु आहे। इब्राहिम हैदरी में असां हींअर आयासीं त इलाही सारा मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा झंडा लॻे न पियो त को सिंधी पार्टीज़ बि हिते आहिनि। सिंधी ख़बर न कहिड़े रस्ते ते हितां आया हूंदा त पीपल पार्टी जा झंडा ॾिठा हूंदा, मथे ॿिए रस्ते तां ईंदा त MQM जा झंडा नज़र आया हूंदा, पोइ वरी ईंदा त GSN जा बि नज़र आया हूंदा। पर इहो त कंहिंखे माण्हू रोके नथो सघे। ऐं इहो नथो चवां सियासी इंक्रोचमेंट थिए थी पई सिंधी एरियाज़ में? हा उहा आहे, थींदी सियासी इंक्रोचमेंट थींदी त जेका शहरी इलाइक़ा आहिनि उन में बि कंहिंखे झलियो थो की कोन त भई हिते न करियो, उते कनि सियासी पार्टियूं, उते बि पंहिंजो कमु कनि। हिकिड़ो माण्हू ज़रूरी न आहे त उहो आहे त उन जे मथे भाड़ियो त पोइ हिते ई आहे। उन्हनि जा पंहिंजा मसइला आहिनि, उन्हनि खे ॾिसजे, पॉलिटिकल पार्टीज़ वञनि उन ते, उते वञी उन्हनि जा मसइला ॾिसनि, उनखे हाईलाइट कनि, उनखे ॿुधाइनि, उन्हनि जे जदोजहद में शरीक थियनि, उन्हनि खे उभारीनि त पोइ अव्हांजा मसइला असीं खणूं था।
सर आख़िर में तव्हांखे 2 क्वेश्चन पुछणु चाहींदुसि मां। हिकिड़ो त ॻोठनि जे हवाले सां जेको ही नए सिरे सां बहस शुरू थियो आहे ॻोठ ड्राइण जे जुमा ॻोठ खां पोइ, ख़ासि तौर ते चीफ मिनिस्टर काफ़ी एक्टिव नज़र पियो अचे। छा हीउ जेको मोमेंटम डेवलप पियो थिए, तव्हां छा था भायूं इन मां वाक़ई को खड़ तेल निकिरंदो, ॻोठनि जा के मसइला हल थींदा, ॻोठ खे रेगुलराइज़ थींदा, या ईअं ई जीअं माज़ी में काफ़ी ॻाल्हियूं थींदियूं रहियूं आहिनि, जीअं 87 जी तव्हां ॻाल्हि कई त प्रपोज़ल्स त विया उहे रहिजी विया उते ई? साईं, छा थींदो उहो आउं नथो चवां, उहो त उन्हनि जे नियतनि ते मदार रखे थो, पर थियणु खपे, छा थियणु खपे उहो आउं चवां थो ॻोठनि खे तहफ़ुज़ मिलणु खपे, जेके जीनियन ॻोठनि तंहिंखे, ऐं जेके हुते रहाइशी आहिनि उन्हनि खे संदनि जाइज़ घुर्जनि जे मुताबिक़ उन्हनि खे रेगुलराइज़ करे ॾियणु खपे। पर उहे जेकॾहिं के कंहिं स्कीम में आहिनि त उन्हनि खे बि ज़मीन ॾियणु खपे, पर उन स्कीम खां हटाए ॾियणु खपे। जेकॾहिं कंहिं रोड ते आहिनि ॻोठ या कंहिं पाइप लाइन ते ॻोठ आहिनि त उन्हनि खे शिफ्ट करे जिनियन माण्हुनि जी लिस्ट आहे उनखे जाइज़ तरीक़े सां प्लाट अलॉटमेंट करणु खपे, ऐं जेके ॻोठ आहिनि उन्हनि खे मालिकाणा हक़ ॾेई सर्वे करे जेका जाइज़ आहिनि उन्हनि खे मालिकाणा हक़ ॾियणु खपनि, ॻोठनि खे तहफ़ुज़ ॾियणु खपे। सर आख़िरी क्वेश्चन तव्हां खां मां पुछणु चाहींदुमि त जो कराची में तेज़ी सां जेका डेवलपमेंट थिए थी पई, ऐं कराची जो जेको ओरिजिनल फेस हुयो, जेका सुञाणप हुई मोरडे जो शहरु आहे, उहो त हाणे रहियो कोन्हे को, सवाइ इब्राहिम दरी में अचिजे थो, उते ॾिसिजे थो या माण्हू क्या वाड़ी वञे। तव्हां छा था भयूं त पोइ मुस्तक़बिल छा आहे, छा थींदो? तव्हां छा था सम्झो ही ॻोठ पोइ बि रहंदा जंहिं तेज़ी सां शयूं तब्दील थींदियूं पयूं, ईअं ई ॻोठ ख़तमु थी वेंदा? साईं, ॻोठाणो चए थो त पंहिंजे तहज़ीब ऐं कल्चर जे मुताबिक़ ऐं इन ई तरीक़े सां रहां जंहिं तरीक़े सां सदियनि सां रहंदो अचां थो, पर उहो डिपेंड करे थो त उन्हनि जो रोज़गार जंहिं तरीक़े सां उहो रोज़गार कमाए थो उनखे तहफ़ुज़ हुजे। मिसाल आउं ॾींदुसि गिज़री जो, उते बिल्डिंगूं ठहियूं या शॉपिंग सेंटर ठही विया आहिनि, गुज़रंदो हुतां त इहे नज़र ईंदा गिज़री था, पर उहो उन ॻोठ उन हालति में नथो रही सघे उते, जीअं उहो ख़तमु थियो। चनेसर ॻोठ जीअं ख़तमु थी वियो, अहिड़ा ॿिया शहरी ॻोठ जेके आहिनि से बेशुमार ख़तमु थी विया आहिनि, उते बिल्डिंगूं बनी वियूं आहिनि, मल्टी स्टोरी बनी विया आहिनि, उते उन तरीक़े सां नथो रही सघे। जेकॾहिं हिते रोज़गार खे तहफ़ुज़ हूंदो त माण्हू पंहिंजो रहण सहण कल्चर ऐं जेको ॻोठाणी ज़िंदगी आहे उहो तब्दील कोन कंदा। मिसाल हिते जेकॾहिं मच्छी ख़तमु थी वञे त हिते जो माण्हू छा कंदो? अगरि रोज़गार न हूंदो हुनजो त उहो ज़रूरु घर विकिणंदो, कुझु कंदो। जेकॾहिं शहर जे क़रीब आहियूं, बिल्डिंग जा भाव वधंदा वञनि त चवंदो मल्टी स्टोरी बनायां, हिते 4 माण्हू अचनि, मूंखे 4 पैसा मिलनि, रोज़गार त कोन्हे। पर जंहिंजो माल आहे, बकरी आहे, को माण्हू उन मवेशी पाले थो, पर उनजो जेकॾहिं उहे पाणी न हूंदो, गाह न हूंदो, रोज़गार ख़तमु थी वेंदो, माल मवेशी जो ख़तमु थी वेंदो, उते जेकॾहिं बिल्डिंगूं ठही वेंदियूं त पोइ उहो पाण बि त रोज़गार उनजो ख़तमु थी वेंदो, पोइ उहो पंहिंजा ज़रिया ॻोल्हींदो त असां पंहिंजे बचनि जो गुज़रान कहिड़े ज़रिए सां करे सघूं था। जेकॾहिं उहो चवंदो आउं पंहिंजे जेको घरु आहे उनखे आउं बिल्डिंग बनायां, या एग्रीकल्चर लैंड आहे, रेती बजरी ख़तमु थी विया, पाणी तमामु हेठि सतह ते पहुची चुको आहे, बिजली जो उते मुश्किलातूं आहिनि, नथो पाणी निकिरी सघे, केतिरा कलाक उन ते कास्ट वधी थी वञे, त जेकॾहिं पैदावार खां कास्ट ख़र्चु वधी वेंदो त ज़ाहिर माण्हू उहो कारोबार त कोन करे सघंदो, जंहिंमां हुनखे रोज़गार न मिलंदो, त उहे ख़तमु थींदा। पोइ वरी ॿियो स्टेज ईंदो त भई हीअ ज़मीन मूं वटि पई आहे, हिनखे छा करियां? पोइ चवंदो हाउसिंग स्कीम ठाहियां, या को बिल्डर खे घुराए हुन सां विकिणां ताकी हिते अचे, या वञी को दुकानदारी खोलियां या ॿियो को धंधो करियां। त इहो आहे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त उन्हनि जा जेके अबाणा कारोबार आहे या रोज़गार जा मौक़ा आहिनि उन्हनि खे तहफ़ुज़ ॾिनो वञे, ताकी हीअ असांजा हिस्टोरिकल शयूं आहिनि से एज़ इट इज़ ईअं रहनि, ऐं उन में असां जूं यादगिरियूं बि आहिनि, असांजी हिन में कल्चर जो बका बि आहे, त हिते जा जेके माण्हू आहे से हिन तरीक़े सां रहाइश रखनि। मोहतरम हाजी शफ़ी जमोट साहब, तव्हां वॾी महिरबानी, थैंक यू सो मच, नाइस टॉकिंग। वॾी महिरबानी। नाज़रीन, असांजो अॼु जो प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं साईं जामोट साहिब जूं, तफ़सीली ॻाल्हियूं थियूं कराची जे हुन पूरे पस मंज़र ते, त कराची जे ॻोठनि जा मसइला कॾहिं खां शुरू थिया ऐं अॼु किथे पहुता आहिनि। अॼु जेको सूरत हाल कराची जेका डेवलप थिए पई तेज़ी सां, जंहिंमें कराची जा जेके क़दीम सिंधी ॻोठ आहिनि
उन्हनि जे लाइ चयो पियो वञे त उहे मिसमार पिया कया वञनि। कराची जी सिटी गवर्नमेंट ते इलाही सारा इल्ज़ाम आहिनि सिंध जे सियासी पार्टियुनि जा, उन्हनि ॻोठाणनि जा, जिन ते सफ़ाइयूं थियणु खपनि। ऐं सिंध हुकूमत जेके ॻाल्हि पई करे त हू ॻोठनि जे इशूज़ खे खणंदी, रेगुलराइज़ कंदी। हिते जेके बंगालियुनि जूं ऐं ॿियनि ग़ैर मुल्की माण्हुनि जूं जेके कॉलोनीज़ आहिनि उन्हनि ते बि क़दम थियणु खपनि। ऐं कराची जे सिंधी ॻोठनि खे असीं चाहींदासीं त असांजा चूंडियल नुमाइंदा ऐं असांजूं हुकूमतूं उन्हनि जो तहफ़ुज़ कनि। मुश्ताक राज इजाज़त, वरी मिलंदासीं ॿिए प्रोग्राम में। तंहिं अलावा